अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार मां है फराशा। सबका पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान के सऊदी अरब का वधीक $1 अरब मिली विया। स्टेट बैंक तस्दीक करे छड़ी। सऊदी अरब तरफां 15 अप्रैल ते $2 अरब वसूल थिया हुआ। स्टेट बैंक जो चवण आहे त उहा रक़म सऊदी हुकूमत तरफां ऐलानियल $3 अरब जी ॿी किस्त आहे। अमरीकी सदर ईरान सां ॻाल्हियुनि जे लाइ पुरुमीद। ट्रंप चयो आहे त ईरान ॻाल्हियूं न कंदो त बदतरीन मसइलनि खे मुंहुं ॾींदो। ईरान खे एटमी हथियार रखण जी इजाज़त नथा ॾेई सघूं। डील थियण ताईं ईरान जी सामूंडी नाकाबंदी बरक़रार रहंदी। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान सां डील जल्द थी वेंदी। तकड़ में का डील न कंदासीं, मुआहिदो न थियो त जंग यकीनी आहे। जेडी वेंस, स्टीव विटकोफ ऐं जैरेड किशनर इस्लामाबाद वञी रहिया आहिनि। ईरान जा मंजमद असासा केतिरा ऐं कहिड़नि मुल्कनि में मौजूद आहिनि। अंग अखर साम्हूं अची विया। ईरानी सरकारी रिपोर्टुनि मुताबिक़ ईरान जे ॿियनि मुल्कनि में मंजमद असासनि जी मालियत $100 अरब खां वधीक आहे। ईरान जा चीन में घटि में घटि $20 अरब ऐं भारत में $7 अरब जा असासा मौजूद। जापान में $1.5 अरब, इराक ऐं कतर में ईरान जा लॻभॻि $6 अरब जा असासा मौजूद। अमेरिका वटि ईरान जा लॻभॻि $2 अरब जा असासा आहिनि। ईरानी सरकारी रिपोर्टुनि मुताबिक़ ही असासा उहा रक़म आहे जेका ईरान तेल विकिरो करण समेत ॿियनि ज़रियनि मां हासिल कई। अमेरिका ऐं आलमी पाबंदियुनि सबबि उहा रक़म गैर मुल्की बैंकुनि में रोकी वई। ईरान ते पाबंदियुनि जो आगाज़ 1979 खां बाद में थियो। ईरान जे एटमी प्रोग्राम सबबि पाबंदियुनि में वधीक सख़्ती आई।